ख़बर शामिल कई तो पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन कराची पारां ॿारनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां सेमिनार कोठायो वियो। कराची में पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन हॉल में कोठायल तकरीब में मैडम महताब अकबर राशिदी, डॉक्टर टीपू सुल्तान, डॉक्टर फरहानी सा, डॉक्टर जयपाल छापड़ा, मैडम तस्नीम ज़ुहरा, मैडम सीम बासिफ, डॉक्टर मिर्ज़ा अली अज़हर समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सेमिनार खे ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त ॿारनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जो आलमी ॾिहाड़ो हर साल मल्हायो वेंदो आहे। पूरी दुनिया में ॿारनि खां जबरी पोरिहि कराइण जे हवाले सां कानून ठहियल आहिनि। बदकिस्मतीअ सां असांजे मुल्क में बि अहिड़ा कानून ठहियल आहिनि, पर उन्हनि ते को बि अमल न पियो कयो वञे। उन्हनि चयो त ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हायो त वञे थो, पर मुल्क जा लखें ॿार अॼु बि तालीम खां महरूम बणियल आहिनि ऐं ग़ुर्बत सबबि नंढी उमिरि में ई पोरियो करण ते मजबूर आहिनि। उन्हनि जो वधीक चवणु हो त हुकूमत खे घुर्जे त ॿारनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ इलाइक़ाई ऐं आलमी क़दमनि में अहम किरदारु अदा करे। ॿारनि खे हर क़िस्म जे इस्तेहसाल खां तहफ़्फ़ुज़ फराहम करण लाइ समूरियूं धुरियूं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा कनि। देखिए, इस वक्त हमारे मुल्क के अंदर जो चाइल्ड लेबर है, एक तो हमें पता है आपको इंडस्ट्रीज़ जो हैं पाकिस्तान की, उसके लिए एक्सपोर्ट कितना इंपॉर्टेंट है। बाहर की कंट्रीज़ ने ये लॉ बनाया हुआ है कि अगर आपके पास चाइल्ड लेबर होगा तो हम आपसे सामान नहीं ख़रीदेंगे। दूसरा हमारा मसला ड्रग्स या जो है टेररिज्म या क्रिमिनल एक्टिविटीज़ का, रॉबरीज़ का है, वो भी चाइल्ड लेबर से मुंसलिक है, क्योंकि चाइल्ड लेबर तो होता तो छोटे ही बच्चों का है, तो लॉ की इम्प्लीमेंटेशन भी नहीं है। तो ये बड़ा नेगेटिव इम्पैक्ट इंटरनेशनल कम्युनिटी को जाता है कि पाकिस्तान के अंदर लॉज भी नहीं इम्प्लीमेंट होते हैं। यदि को कानून ठही थो वञे त उन जा कम रूल्स रेगुलेशन्स ठही वञनि, 6 महीननि जे अंदरि इहो सॼो कमु थी वञणु खपे। हाणे उहो थिए थो या नथो थिए, पर संजीदगी इहा आहे। माना त तव्हां इन मामले में बि संजीदा न आहियो त कानून जेकॾहिं ठाहियो था त उन जा बाक़ी जेके आहिनि आस्पेक्ट्स उन्हनि खे पूरो करणु खपे। हर डिपार्टमेंट में उहो वञणु खपे। जजनि खे ख़बर हुअणु खपे त हीउ कानून ठही वियो। पुलिस वारनि खे ख़बर हुअणु खपे त हीउ कानून ठही वियो आहे, मूंखे हाणे अख़्तियार आहे त मां इन ते क़दम खणी थो सघां। जॾहिं उन्हनि खे ख़बर ई न हूंदी त उहो तव्हां ते क़दम कीअं खणनि। पूरी दुनिया खे इहो मैसेज ॾियूं पिया त पाकिस्तान में असां वटि 12.5 मिलियन माना 1.25 करोड़ जेको चाइल्ड लेबर आहे, जेको ॿारनि घरनि में बि कमु कंदा आहिनि, भठनि ते कमु कंदा आहिनि, तव्हांखे मार्केट में मिलंदा जेके कमु कंदा आहिनि। त इन्हनि ॿारनि खे असीं बजाए स्कूलनि जे मोकिलण जे उनमें लेबर में कमु करे पियो। जगह जगह तव्हां ॾिसो था त नंढा नंढा ॿार आहिनि, के वर्कशॉप से कमु था करनि, हुते दुकाननि ते कमु था करनि, घरनि में कमु था करनि। हीअ जेके कंदा आहिनि कमु, उन्हनि खे तशद्दुद बि कयो वञो आहे, उनखे पैसा बि कोन मिलंदा आहिनि, खुराक भी पूरी न मिलती है। चाइल्ड लेबर के हवाले से मैं ये कहूँगी, क्योंकि हमारे ये डिफरेंटली एबल्ड बच्चे जहनी जिस्मानी तौर पर और जज्बाती तौर पर थोड़े से स्लो होते हैं, स्लो लर्नर्स होते हैं। वो इतनी जल्दी अपना दिफा नहीं कर सकते, इतनी जल्दी मतलब बात को दूसरे तक कन्वे नहीं कर सकते। तो इसलिए हमारे मुल्क में जो मनफी अनासिर हैं वो पसमानदा इलाकों में इन पेरेंट्स के साथ रब्ता करके और इनको, क्योंकि वो इम्प्रूवमेंट उनकी हो सकती है उन बच्चों की अगर उन पे तवज्जो दी जाए। लेकिन क्या करते हैं मनफी अनासिर इन पेरेंट्स के साथ गठ जोड़ करके और उनको ख़ासकर जो पसमानदा इलाकों की मैं बात करूँगी, उन लोगों को ज़्यादा से ज़्यादा लालच दे के इनको भिखारी बनाते हैं, इनसे भीख मंगवाते हैं और माली तौर पर अपने मतलब माली तौर पर इस्तेमाल करते हैं ताकि इनको ज़्यादा से ज़्यादा अर्निंग हो।